सिंधु माथरी जी तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़ सिंधी सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधु माथरी में ॻोठाणनि सक़ाफ़तुनि खां पोइ शहरी रियासत जो बुनियादु कीअं पियो। ॻोठनि खां शहरनि ताईं हितां जे माण्हुनि कीअं तरक़ी कई ऐं रियासत कीअं वजूद में आई। नंढा नंढा शहर ॻोठ, उन खां पोइ नंढा नंढा शहर, पोइ हिकिड़ा इंतिहाई म्यूनिसिपल या मेट्रोपॉलिटन क़िस्म जा शहर अॼा विया। मोहन जो दड़ो आहे, हड़प्पा आहे, लोथल आहे, गनवीरवाला आहे, ॿिया केतिरा ई अहिड़ा सवें शहर सिंधु माथरी जे हदुनि जे अंदरि मिलिया आहिनि, जेकी हिकु रियासत तौरु, इब्तिदाई रियासत तौरु, अॼोकी रियासत जी असीं ॻाल्हि नथा कयूं त इब्तिदाई रियासत तौरु पाण में मुतहद हुया। उन्हनि जे इतिहाद जा कहिड़ा सबब हुया, इन ते बि ॻाल्हि कंदासीं। ऐं इंसान ज़ात क़दीम जेको आहे सो ख़ानदानी ऐं क़बाइली तनज़ीम खां पोइ शहरी तमदन में शहरी समाज ॾांहुं कीअं सफ़र कयो। पहिरियों त असां इहो ॿुधाईंदासीं त रियासत जी इब्तिदा कीअं थी। हीउ इंतिहाई अहम मौज़ू आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन ते पंहिंजी राय ॾियनि। असल में रियासत जे वजूद में अचण खां अॻु क़बाइली तनज़ीम मौजूदु हुई। हुन जो पहिरियां ज़िक्र करे चुका आहियूं। इहा इंसानी तारीख़ में सभ खां पहिरीं समाजी मुआशी तनज़ीम हुई, जेका रत जे रिश्तनि करे वजूद में आई। क़दीम ज़माने में रत जो रिश्तो ई मुअसर इतिहाद जो ज़रियो। क़दीम क़बाइली तनज़ीम जे अवसर जा ॿ दौर हुया। हिकिड़ो माओ आदर्शी समाज, जंहिंमें औरत कबीले जी अॻुवाण हूंदी हुई। इन दौर में कबीला तमामु घटि फ़र्दनि ऐं ख़ानदाननि ते मुश्तमिल हूंदा। जॾहिं त आदमशुमारीअ में वाध आई, कबीला वधी विया, उन्हनि जी आदमशुमारी वधी वई त उन्हनि जूं ज़िमेवारियूं ऐं कमकारियूं पिणु वधिया। ज़राइत जे तरक़ीअ जे करे माओ आदर्शी समाज टुटी पियो ऐं उन जी जाइ पीउ आदर्शी समाज वालारी या पीउ आदर्शी समाज वजूद वरितो। इहा तमामु वॾी उथल पुथल समाजी तौर ते हिकिड़ो तमामु वॾी जेका हुई, ईअं सम्झो त इनकलाब हुयो, जंहिंमें पीउ मर्द कबीले जो अॻुवाण थियो, उन खां अॻु औरत हुई, ऐं हिन माना मर्द ज़राइत ऐं ॿियनि कमकारनि ते पंहिंजो कंट्रोल कयो। क़दीम क़बाइली तनज़ीम में हिकु कबीले, ख़ानदान या बिरादरी जे फ़र्दनि ते हिकु माण्हुनि जो मुतहद गुरूह हूंदो हो, जंहिंजा मुफ़ाद हिकु जहिड़ा ऐं पाण में खूनी रिश्ता हुया। हिननि पंहिंजे कबीले खे ॿियनि कबीलनि जी भेट में मज़बूत ऐं मुस्तहकम करणु ऐं उन अंदरि अमन अमान क़ाइमु रखणु ऐं गॾियल कानून ठाहे उन त ज़िंदगी गुज़ारणु ऐं ॿाहिरियनि कबीलनि जे हमलनि खे मुंहुं ॾियण लाइ कबीलाई तनज़ीम जो बुनियादु विधो, अणलिखियो। इन तनज़ीम जो अॻुवाण कबीले जो सरदार हूंदो हो, जंहिंजी चूंड कबीले जा फ़र्द कंदा हुआ। के सरदार त मुवरसी हूंदा हुआ। हिन तनज़ीम क़बाइली तनज़ीम रियासत खे खाम माल तयारु करे ॾिनो ऐं रियासत जे तसवर पिणु क़बाइली तनज़ीम जनम वरितो। कबीला जेका तनज़ीम हुई, उन रियासत खे खाम माल तयारु करे ॾिनो ऐं कबीलाई तनज़ीम मां रियासत जनम वरितो। ईअं खणी चइजे त रियासत जे वजूद में अचण जो ही पहिरियों बुनियादी मरहलो हुयो। तारीख़ इंसानी जे हिकु माहिर व्लादिमीर इलियच लेनिन इन इब्तिदाई बिरादरीअ बाबति लिखियो आहे त क़दीम क़बाइली तनज़ीम इब्तिदाई बिरादरीअ जो निज़ाम या तारीख़ इंसानीअ में पहिरियों समाजी मुआशी निज़ाम हुयो। माना क़दीम क़बाइली जेका तनज़ीम हुई, उहा बिरादरी या जेका बिरादरी जो निज़ाम हुयो,
उहो इंसानी तारीख़ में पहिरियों समाजी मुआशी निज़ाम हुयो। कबीलाई बिरादरी इन्हनि खूनी रिश्तेदारनि जी जमायत हुई जेके ख़ानदानी ऐं समाजी तालुकातनि में ॿधल हुआ। इन ख़ानदानी निज़ाम जे इर्तिकाब ॿ दौर आया। हिकु मदरशाही माना माउ आदर्शी समाज, ॿियो पदरशाही माना पीउ आदर्शी समाज। इन क़बाइली तंज़ीम खां पोइ रियासत, पोइ वरी रियासत जो वजूद थियो ऐं कबीलाई तंज़ीम जो महदूद जेको तस्वर उहो ख़तमु थी वियो। मुख़्तलिफ़ कबीलनि ऐं ख़ानदाननि पाण खे मुआशी ऐं इक़्तिसादी मुफ़ादनि तहत मुनज़्ज़म कयो। पंहिंजी गॾियल ताक़त ऐं हिक ॿिए जे सहारे सां हिक सोसाइटी खे जनमु ॾिनो। हिननि वधि खां वधि बहितर ज़िंदगी गुज़ारण लाइ क़ानून, रीतूं रस्मूं ऐं नज़म ज़ब्त ऐं ॿिया क़ाइदा तयारु करे वरिता। उहे अनलिखियल हुया या लिखियल हुया उहो अलॻि बेस आहे, पर मतिलबु शुरूआती हुया पाण में ज़बानी तौर ते। इन तहत गॾियल रज़ामंदी ऐं इतिहाद सां इर्तिकाई अमल तहत रियासत जो वजूद अमल में आयो। हेगल रियासत जे वजूद बाबति चवे थो त रियासत इर्तिका जे ख़ासि मंज़िल ते समाजी पैदावार आहे। माना रियासत जेका आहे उहा बि समाजी पैदावार आहे, किथां मड़ी न वई, ख़ुदि ब ख़ुदि उन जनम न वरितो। यानी रियासत इर्तिका जे ख़ासि मंज़िल ते समाजी पैदावार आहे। रियासत क़ुवत या ताक़त ज़रिए न, पर पहिरियां बाहिमी मेल मिलाप ऐं कबीलनि जे गॾियल मुआशी, मुआशरती, तहज़ीबी ऐं कल्चरल मुफ़ादनि जे करे वजूद में आई। क़दीम जेका क़बाइली तंज़ीम हुई उन जे भेट में रियासत जे वजूद करे इंसान अॻु खां वधीक आसाइश सां ज़िंदगी गुज़ारण लॻो ऐं हू पाण खे वधीक महफ़ूज़ सम्झणु लॻो। रियासत जे वजूद करे कबीलाई झगड़ा ऐं निफ़ाक़ अणबड़त ख़तमु थियणु लॻी ऐं अॻे वांगुरु जेको माण्हुनि जो मेजालो कबीलाई झगड़नि ऐं निफ़ाक़नि खे ख़तमु करण ते ख़र्च थींदो हो, सो हाणे कंहिं तइमीरी कम ते ख़र्च थियणु लॻो। रियासत जा रवासी पंहिंजे हक़नि ऐं फ़र्ज़नि जी ॼाण रखंदा हुआ ऐं रियासत जे निज़ाम में हिननि खे पूरी मुदाख़िलत जो हक़ हुयो। इन रियासत जो समाजी निज़ाम मुख़्तलिफ़ मुल्कनि में ख़ितनि में मुख़्तलिफ़ रहियो। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ मुल्कनि में सियासी ज़िंदगी जो आगाज़ बि मुख़्तलिफ़ थियो। किन जो बादशाह सां त किन जो जमहूरियत या अशराफिया सां थियो। इंसानी तारीख़ जेको माहिर आहे फ्रीडरिक एंगल्स, उहो बि रियासत बाबति लिखे थो, रियासत मजमूई तौर ते सॼे समाज जी सरकारी नुमाइंदा हुई ऐं इहा इन तबिके जी रियासत हुई जेको पंहिंजे दौर लाइ सॼे समाज जो वाहिद तर्जुमान हूंदो हुयो। जहिड़ी तरह क़दीम ज़माने में ग़ुलामनि जी शहरी रियासत हुई, विचे दौर में जागीरदारनि जी हुई ऐं हिन ज़माने में बोर्जवाज़िन यानी सरमाएदारनि जी रियासत आहे। हाणे इन सिलसिले में असां अॻिते वधंदासीं त सिंध अंदरि शहरी रियासत जो बुनियादु कीअं पियो। असां रियासत जे मथे तारीफ़ करे चुका आहियूं। हाणे ईंदड़ पंहिंजो जेको वीडियो जो सिलसिलो हूंदो, जेका पंहिंजी ॻाल्हि ॿोल हूंदी, उहा हूंदी त सिंधू माथिरी जे अंदरि शहरी रियासत जो बुनियादु कीअं पियो। पाण चऊं था सिंधू माथिरी जी तहज़ीब उन दौर जी जॾहिं हिते वॾा वॾा शहर हुया, उन्हनि जे विच में वापारु हुयो, त उन वक़्तु सिंध अंदरि सिंधू माथिरी अंदरि 5000 साल अॻु शहरी रियासत जो बुनियादु पइजी चुको हो। पाण ईंदड़ वीडियो में इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध अंदरि शहरी रियासत जो बुनियादु कीअं पियो। अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां जे रायनि ऐं मशवरनि जो इंतज़ारु रहंदो। महिरबानी।